पुलिस हथा क़त्ल थियल रमज़ान खोसो वारे वाक़े जी अगभराई क़त्ल केस में नामज़द 5 पुलिस एहलकारनि जा 5 एवज़ी गिरफ़्तार किया विया। FIR में नामज़द जवाबदारनि जे एवज़ 5 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। असल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस छापा हणी रही आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अता नूहड़ियो खां। जी अता। जी बिल्कुल ही दीपलो भरसा बदी अग मुबीना रमज़ान खोसो कत्ल में केस जी जवाबदारन वे गिरफ्तार किया विया आहिनि। SHO गुलाम रसूल जंज आहे, उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन चयो त दीपलो थाणे ते क़त्ल केस में नामज़द SHO हुसैन बख्श राजड़, शौकत रहमो, प्रकाश मेघवाड़, लाल मोहम्मद बजीर ऐं हिकिड़ो प्राइवेट पहलाज मेघवाड़ जी गिरफ़्तारी नाहे थी सघी, पर एवज़ी जेके 5 ॼणा आहिनि उन्हनि खे असां गिरफ़्तार कया आहिनि। हिन वधीक चयो त FIR में नामज़द जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया, उनजी एवज़ मां असां 5 ॼणा जेके गिरफ़्तार कया आहिनि। क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हणूं पिया। टीमूं जेकी जोड़ियल आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जो जेको सिलसिलो आहे उहो पिणु जारी आहे। जॾहिं त SSP थरपारकर पिणु इहो चयो त क़त्ल केस में नामज़द जेके जवाबदारनि जी गिरफ़्तारी करे कैफ़र किरदार ताईं पहुचाईंदासीं, कंहिंखे बख़्श न कंदासीं। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जेको असां टीमूं जोड़ियूं आहिनि उहे टीमूं जेके आहिनि उहे छापा हणनि पियूं। जल्द जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कया वेंदा। ठीक आहे, मुंहिंजी महिरबानी आहे अपडेट करण लाइ।